अॼु मां तव्हांखे ऑडियो जा 3 अहिड़ा राज़ सेखारींदुसि जेके तव्हांजे आवाज़ खे बिल्कुलु प्रोफेशनल बनाए छॾींदा। कैपकट एडिटिंग कोर्स जी हिते डेली नई वीडियो अपलोड थींदी आहे ऐं तव्हांखे प्रो लेवल ताईं सेखारियो वेंदो। सो बिना देर जे असां वॉइस ओवर ते क्लिक कयो ऐं हिते कुझु वॉइस असां रिकॉर्ड करे रहिया आहियूं। मां नज़ीर अहमद कैपकट वीडियो एडिटर सिंध एडिट। सो असां हिकु नॉर्मल वॉइस रिकॉर्ड कयो ऐं असां थोरो स्क्रोल कंदासीं। हे ऑप्शन तव्हां अक्सर ॾिसंदा हूंदा, ऑडियो इफेक्ट्स, एनहेंस वॉइस, रिड्यूस नॉइस। सो असां रिड्यूस नॉइस ते क्लिक कयो आहे। मां नज़ीर अहमद कैपकट वीडियो एडिटर सिंध एडिट। सो हीअ ऑप्शन तव्हांजे आवाज़ मां जेको गोड़ ऐं शोर हूंदो आहे उहो थोरो घटि कंदो आहे। उन खां पोइ हुन जे साइड में एनहेंस वॉइस। दोस्तो यादि रखिजो हीअ जेको ऑप्शन आहे एनहेंस वॉइस, इहो सिर्फ़ु प्रो कैपकट में यूज़ थींदो आहे। असां तव्हांखे हिते प्रैक्टिस करे ॾेखारियूं था। मां नज़ीर अहमद कैपकट वीडियो एडिटर सिंध एडिट। सो ही ॿिए नंबर ते वॉइस खे अञा थोरो ज़्यादा प्रोफेशनल कंदो आहे। सो हाणे असां वापसि बैक में ईंदासीं ऑडियो इफेक्ट ते। दोस्तो अञा ताईं तव्हां मुंहिंजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब न कयो आहे त ज़रूरु करियो, या तव्हांजी हिकु सपोर्ट आहे मुंहिंजे लाइ। सो हिते तव्हांखे केतिरा ई इफेक्ट मिली वेंदा आवाज़ खे बहितर बनाइण जे लाइ। मां तव्हांखे कुझु प्ले करे ॾेखारियां थो। मां नज़ीर अहमद कैपकट वीडियो एडिटर। मां नज़ीर अहमद कैपकट वीडियो एडिटर। दोस्तो हीअ वॉइस फिल्टर्स ऐं हिन जे साइड में वॉइस कैरेक्टर। हाणे असां दॿाईंदासीं वॉइस कैरेक्टर खे। हिन में बि ज़बरदस्त साउंड आहिनि। मां नज़ीर अहमद कैपकट वीडियो एडिटर। मां नज़ीर अहमद कैपकट वीडियो एडिटर। मां नज़ीर अहमद कैपकट वीडियो एडिटर। On Nazir Ahmed CapCut Video Editor. दोस्तों हाणे हिन जी साइड में स्पीच टू सॉन्ग। हिन में जेको तव्हांजो आवाज़ हूंदो उहो हिकु गाने जी शिकिल में तब्दील थी वेंदो। असां हिते प्रैक्टिस करे ॾिसूं था। मां नज़ीर अहमद कैपकट वीडियो एडिटर सिंध एडिट। मां नज़ीर अहमद कैपकट वीडियो एडिटर सिंध एडिट। उम्मीद आहे हीउ लेसन तव्हांखे पसंदि आयो हूंदो। मुकमल कोर्स सिखण जे लाइ चैनल खे सब्सक्राइब ऐं लाइक करियो। मिलूं था ईंदड़ लेसन में। अल्लाह हाफ़िज़। अॼु मां